हैदराबाद में भी अहम ख़बर मथई पहुचाईंदा हलूं। सिंध हाई कोर्ट क़त्ल केस में फाही की सज़ा ॿुधायल जवाबदार की सज़ा उम्र कैद में तब्दील करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ से आगाह कंदा हलूं त हैदराबाद में सिंध हाई कोर्ट क़त्ल केस में फाही की सज़ा ॿुधायल जवाबदार की सज़ा उम्र कैद में तब्दील करे छॾी आहे। जवाबदार अमजद अली गोपांग के 2008 दौरान एडिशनल सेशन जज कोटड़ी क़त्ल केस में ॾोह साबित थियण ते फाही की सज़ा ॿुधाए छॾी आहे। गुड सईद खान गोपांग के रहवासी मोहम्मद रहीम गोपांग के क़त्ल जो केस कोटड़ी थाने ते दाख़िल थियो हो। अपडेट कयूं पिया। हैदराबाद में सिंध हाई कोर्ट क़त्ल केस में फाही की सज़ा ॿुधायल जवाबदार की सज़ा उम्र कैद में तब्दील करे छॾी आहे। जवाबदार अमजद अली गोपांग के 2008 दौरान एडिशनल सेशन जज कोटड़ी क़त्ल केस में ॾोह साबित थियण ते फाही की सज़ा ॿुधाई हुई। इन जा तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में नसीर चना का। नसीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सकट बेंच हैदराबाद क़त्ल केस में फाही की सज़ा ॿुधायल जवाबदार की सज़ा उम्र कैद में तब्दील करे छॾी आहे। जस्टिस मोहम्मद करीम खान आगा ऐं जस्टिस ज़ुल्फ़कार अली सांगी ते मुश्तमिल डबल बेंच जी ॿुधणी कई। जवाबदार अमजद अली गोपांग के 2008 दौरान एडिशनल सेशन जज कोटड़ी क़त्ल केस में ॾोह साबित थियण ते फाही की सज़ा ॿुधाई हुई। गुड सईद खान गोपांग के रहवासी मक़तूल मोहम्मद रहीम गोपांग के क़त्ल जो केस कोटड़ी थाने ते 2002 ईस्वी में दाख़िल थियो हो। फरियादी केस में ॼाणायो हो त मक़तूल खे पुरानी दुश्मनी सां 3 जवाबदारनि हमलो करे क़त्ल कयो हो। वाक़ई में 2 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ, जंहिंजी अदालत जवाबदार की सज़ा ख़िलाफ़ अदालत में अपील दाख़िल कराई वई हुई। जंहिं ते अदालत दलील ॿुधण बैदि फाही वारी जेका सज़ा हुई उनखे उम्र कैद में तब्दील करण जो हुकुम कयो। ठीक है नसीर, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।